वालेकुम दोस्तों, अर्ज़ु इहो थो करियां त मां सुबुह सां निंड मां उथी वीडियो खणी मुंहिंजे साम्हूं छो आयो आहियां। इन जे करे जो निंड मां जीअं उथियुसि त मूंखे ख़बर पई त मुंहिंजे पाड़े जी नाली चौक थी चुकी आहे। उते को बि कमु करण वारो को स्वीपर मौजूदु न आहे। टाउन कमेटी वारनि खे मिस्टरनि खे फ़ोन था कयूं, हा साईं ईंदासीं, हा साईं ईंदासीं। जॾहिं असांजे शहरनि में बरसाति पवे थी, बरसाति जे अंदरि रोड ॿुॾी था वञनि, अन गटर खुलिया पिया आहिनि, एॾी वॾी पोज़ीशन यानी मुंहिंजी उमिरि हिन वक़्तु जो पए थो 56 साल आहे। मुंहिंजे 56 साल जी उमिरि में जेकॾहिं जवानी जा ॾींहं ॻणिया त 40 साल मूंखे थिया आहिनि हिन सूबे में, हिन सिंध में रहंदे। हीउ मुंहिंजो प्यारो मुल्क पाकिस्तान, जंहिंजी एतिरी वॾी आबादी, हीउ असांजो सिंध जंहिंजी वॾी वॾी मैदनियात, हीउ हब आहे कराची सॼे पाकिस्तान खे हलाइण जे लाइ। असांजो सिंध हिकिड़ो हब आहे। उनजे बावजूदि जेकॾहिं ईअं अचां घिटियुनि गलियुनि में इहो अशर ॾिसां त छा था सम्झूं। ऐं रत जा ॻोढ़ा थो रोआं, ॾाढो ॾुख थो थिए, तकलीफ़ थी थिए। रुगो पंहिंजे दर घर जी न, पर सभिनी जे घरनि दर जी तकलीफ़ जेका आहे उहा पंहिंजी तकलीफ़ थो महसूसु करियां। इंतिहाई तकलीफ़ मां निंड मां उथियुसि, मूंखे ख़बर नाली चौक थी चुकी आहे। मां कहिड़ा भई उन्हनि जा फ़ोटोज़ तव्हांखे ॾेखारियां। तव्हां सोशल मीडिया ते आमतौर ते सभिनी चैनलनि ते अहिड़े क़िस्म जूं न्यूज़ ॾिसो था। तकलीफ़ सिर्फ़ु इन करे आहे त फंड्स अचनि था, रोडनि जा, रस्तनि जा, नालियुनि जा, कंस्ट्रक्शन जा, पार्कनि जा, बाग़नि जा। इहे फंड्स काॾे था वञनि? मञा थो सरकार एतिरे अरसे में ज़रूरु ख़र्च बि कयो आहे, शहरनि खे ख़ूबसूरत बणायो आहे, यूनिवर्सिटियूं कॉलेज क़ाइमु कया अथनि, एजुकेशन जे लाइ बि ख़िदमतूं कयूं अथनि, रोड रस्तनि जे लाइ बि ख़िदमतूं कयूं अथनि, इस्पतालनि जे लाइ बि ख़िदमतूं कयूं अथनि, पर न उहे अणपूरियूं आहिनि। सख़्तु ज़रूरत आहे। जेतिरो अरसो गुज़रियो आहे पाकिस्तान खे ठहंदे हेसि ताईं, जमहूरी दौरनि खे जेतिरो बि अरसो मिलियो आहे, इन दौर में ही एशिया जा वॾे में वॾा शहर हुजनि। असांजो मुल्क तमामु शानदार मुल्क हुजे हा। वॾे में वॾो ज़ुल्म इहो आहे त स्वीपर जी जाइ ते खोड़ साथियूं मोतबर ज़ातियूं स्वीपर जे पघारुनि ते भर्ती थियूं। इहो त मशहूरु ज़माना केस आहे। उनजे बावजूदि सफ़ाई कान थी थिए। छा स्वीपर पूरा न आहिनि छा? हुअणु खपे, ईअं न कयो। लख रुपए जे हिसाब सां जेकॾहिं हिसाबु लॻाईंदासीं त 25,000 रुपया ख़र्चु, 75,000 रुपया पंहिंजे घर में, पराए माल ते टोपी निराण ते। ज़कात जा फंड त खाए वञो, पर ही जेके कंस्ट्रक्शन जा फंड उहे बि ख़तमु। ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे, ईअं न करियो। मां सिंध जो फ़नकार आहियां, माण्हुनि खे खिलाईंदो आहियां, पंहिंजा दर्द दिलि में लिकाए मूं दुनिया खे त खिलायो आहे। शायदि कुदरत वारे मूंखे इन लाइ ठाहियो आहे। सुभाणे असांखे क़यामत जे ॾियारे ख़ुदा ॼालो ईअं असांखे आम अवाम खे दाहिणो न पवे त माल खाई विया शोदा, असां भेज में पूरा, माल खाई विया शोदा, असां भेज में पूरा।